पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाई के खिलाफ डरकी में शागिर्दन ऐं उस्तादन तरफां पाक फौज जी हिमायत में रैली। अफगानिस्तान पारां पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाई के खिलाफ डरकी में शागिर्दन ऐं उस्तादन तरफां पाक फौज जी हिमायत में रैली कढी वई। रैली पी हाई स्कूल खां जामिया चौक ताईं कढी वई, जंहिंमें शागिर्दन उस्तादन ऐं शहरनि वॾी अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि बिंदर खणी पाकिस्तान ऐं पाक फौज सां यकजहती जो इज़हार कंदे ज़ोरदार नारा हया। पाकिस्तान खिलाफ हर साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। असीं पंहिंजी पाक फौज सां आख़िरी साह ताईं गॾु बीठा आहियूं। दहशतगर्दनि खे पाकिस्तान माण्हुनि पनाह दिल में जाइ ऐं कारोबार ॾिनो, पर उन जो बदिलो पाकिस्तान ऐं पाक फौज ते हमला करे ॾिनो वियो। अफगानी दहशतगर्दनि पाक फौज मस्जिदनि, इमाम बारगाहनि ऐं स्कूलनि ते हमला करे मासूम माण्हुनि खे शहीद कयो। हुकूमत पाकिस्तान ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो वञे थो त मुल्क दुश्मन अंसरनि खिलाफ असरता क़दम खंया वञनि ऐं अफगानी दहशतगर्दनि खे मुल्क मां निकाली ॾिनी वञे। मुल्क में अमन अमान जी क़याम लाइ सख़्त फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान आर्मी जी हक़ में इज़हार यकजहती लाइ अॼु मुख्तियारकार अशरफ अली पिताफी ऐं असिस्टेंट मुख्तियारकार खलील सुमरो जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें शहरनि वॾी अंग में शिरकत कई। पाक आर्मी पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? पाक आर्मी, पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान का मतलब क्या?